शांति हाणे सब भाव खे याद था करो। महात्मा निराकार रूप में बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा शइ बाबा ब्रह्मा कीर्तन द्वारा चवंदा मीठी मीठी ॿार बाबा चवंदा कि हाणे असांखे जेतिरो थी सघे जीवन में असां हिक ॿिए सां प्यार सां, अॼुकल्ह माण्हुनि खे न प्यार सां ॻाल्हाइण जी ज़रूरत, प्यार सां संबंध निभाइण जी ज़रूरत। माण्हू चवंदा कि असां छो झुकूं, लेकिन अगरि असांजे झुकण सां ग़लति ॻाल्हि जे लाइ न, ठीकु ॻाल्हि जे लाइ करे थोरो झुकी वियासीं, थोरो कंहिंजे सही ॻाल्हि सुठी ॻाल्हि जे लाइ हा में हा मिलाए सघंदासीं। छोकी कई जो संस्कार हूंदा आहिनि, सोचण असांजी मुंहिंजी आदत ई न आहे। अहिड़ी ॻाल्हियुनि में जेकी सुठी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि असांजो ओड़ो संस्कार न आहे। अगरि असां पंहिंजी खुदि खे संस्कारनि खे ख़तमु करे थोरो हलंदासीं कंदासीं, मिली जुली हलंदासीं त सुठो बि आहे। त बाबा चवंदा जीअं कई माण्हू चवंदा आहिनि कि मूंखे मिलण जुलण सुठो न लॻंदो आहे, कंहिंसां ज्यादा ॻाल्हाइण सुठो न लॻंदो आहे। त ज्यादा मिलो जुलो न, ज्यादा ॻाल्हायो न, लेकिन जॾहिं ज़रूरत पए तॾहिं थोरो बहुत मिली वठो, थोरो बहुत ॻाल्हाए वठो, थोरो बहुत संबंध व्यवहार में। पर बाबा जो चए थो वैसे त अॼु दुनिया में जेतिरो थी सघे परमात्मा जी यादि में रही करे कर्म कंदा रहो। पर दुनियादारी आहे, करणो पवंदो आहे। परमात्मा जी श्रीमत ते कंदा हलो त असां जीवन में सदा अॻियां वधी सघंदा आहियूं। त बाबा चवंदा कि हाणे हिन दुनिया में नशो मोह आहे, त मोह न हुजणो खपे। असांजे मोह सां मुक्त थी करे संबंध व्यवहार में नशो मोह ठही करे हिक ॿिए जे संबंध में अचो, व्यवहार में अचो। ॿारनि जे संबंध निभाईंदे बि मोह न। असांजी ड्यूटी आहे, असांजो कमु आहे, असांजो फर्ज़ आहे। कोई माण्हू धंधो थो करे त कोई घर गृहस्थी थो हलाए, घर गृहस्थी हलाइण वारा बि खपनि, धंधो करण वारो बि खपे। भई तव्हां ॿारनि खे पैदा था करो त ॿार संभालण वारा बि खपनि। तव्हां धन कमाई करे घर वठो था त घर खे संभालण वारो बि त कोई खपे न। हीअं त न कि घर खे संभालण वारा माण्हू नंढा थी वेंदा आहिनि, धंधो करण वारा माण्हू वॾा थी वेंदा आहिनि। माण्हू सोचंदा आहिनि कि असां त घर जो कमु कंदा आहियूं त असां जीवन में माण्हू सोचंदा आहिनि कि असां त सॼो ॾींहुं घर जो ई कमु था करूं, असां जीवन में कुझु कयो ई न। हीअं सोचंदा ख़ुदि खे नंढो सोचंदा आहिनि। जेका घर में कमु कंदा आहिनि उहो ख़ुदि खे नंढो सोचंदा। लेकिन हिकु माण्हू धन कमाए ऐं घर ठाहे करे हुनखे जमाए करे सुठी रीति रखे, छोकी घर अॼु सुठी रीति रखंदव था त घर में ई त माण्हू आराम कंदो। अॼु माण्हू अगरि सभी धंधो ई करण लॻी वञनि ऐं घर खे कोई साफ़ सुथरो ठीक रीति न रखनि, घर खे कोई सुठी रीति न रखनि त कमाइण जो फ़ाइदो छा? माण्हू कमाए ॿाहिरि खाए त सते घर में सुम्हे ऐं उहो ई कचिरो आहे साफ़ सुथरो न रखे त हुनखे मज़ो ईंदो जीवन। त घर खे साफ़ रखण वारो बि त कोई हुजे। घर जो रोज़
ठाहिण वारो बि तो हुजे, ये बि हुजणो खपे न बाबत में। त माण्हू सिर्फ़ कमाई कमाई, पत्नी भी कमाए, पति भी कमाए, ॿार केरु संभाले, तो शादी छो था कनि? भई माण्हू अॼुकल्ह ॿार न पैदा करणा आहिनि त शादी ई न करो, अकेला अकेला रहो, कमायो खायो ऐश मज़ो पंहिंजो जीवन जियो, पोइ शादी छो था करो? भी शादी कंदा त हिक ॿिए सां मिली जुली करे रहणो पवंदो, ऐं ॿारनि पैदा कंदा त हुनखे पालणो बि पवंदो। पोइ हीअं छो था सोचो कि माण्हू सोचदा आहिनि न कि घर संभालण, ॿार संभालण इहो कोई कमु थोड़ी आहे। अॼु त सुठी रीति घर में सुठो घर खे ठाहे रखंदव, ॿारनि खे सुठी रीति प्रेम सां पालंदव, ख़ुशी ख़ुशी सां पालंदव, हे केॾो वॾो कमु आहे। सभिनि खां वॾो कमु आहे ॿियनि खे सुख ॾियणु। तव्हां घर जो वायुमंडल, घर जो वातावरण शांत सुखमय ठाहियो। सिर्फ़ ॿाहिरां खां साफ़ सुथरो न खपे घर, त करिणो ई न, लेकिन घर जो वायुमंडल सुख शांतिमय हुजे, माण्हू तव्हांजे घर में अची करे उन्हनि खे सुख जी अनुभूति थिए, शांति जी अनुभूति। हीअं असांखे जीअं मंदर में वेंदा आहिनि त माण्हू खे ॾाढो सुठो लॻंदो आहे न, ऐं मंदर जो पुजारी सुठी रीति आरती न करे, भोग न लॻाए, भगवान जो आह्वान न करे, त मेन त इहो हूंदो आहे न। मंदिर भले ई माण्हू मंदिर जी में ॿाहिरां स्वच्छता बि खपे, ऐं उते वञण सां माण्हुनि खे सुकून अनुभव थिए। ये सुठो मंदिर, सुठो गुरुद्वारो ये थींदो आहे न। त उहो ई तव्हां घर में रहो था न, त तव्हांजी ॾाढी वॾी जिम्मेवारी आहे। तव्हांजे घर में माण्हू ॿाहिरां खां तव्हांजे घर में अचे, पोइ पंहिंजी सभु टेंशन भुलिजी वञे, पंहिंजो सभु दुख भुलिजी वञे। घर जो वायुमंडल अहिड़ो ठाहे रखो सुख शांति, त केॾो वॾो कमु आहे न। ऐं तव्हांजे घर जो वायुमंडल सुख शांतिमय वारो हूंदो, ऐं कोई बि अची करे हुनखे सुख जी अनुभूति थी त तव्हां हुन आत्मा खे सुख ॾिनो, तव्हांजी कमाई थी वई। धन कमाइण सां छा थी? जेको बि माण्हू धन कमाईंदो अॼु दुनिया में, हुनखे धन सां सुख नथो मिले, छो जी धन कमाइण में पाप बि तो करणो पए, ऐं धन कमाइण लाइ महिनत बि खपे, शक्ति बि खपे। ऐं धन कमाइण समय कंहिंखे तव्हां ठगी बि ॾेई सघंदा आहियो, कंहिंखे उल्टो सुल्टो बि चई सघंदा आहियो न। लेकिन हुन धन सां अगरि तव्हां घर गृहस्थी में लॻायो, पहिरियों परमात्मा खे समर्पण कयो, पोइ गृहस्थी में लॻायो, हुन धन सां तव्हां घर खे लाइ चीजूं वठी ईंदव। जेसिताईं घर में रहण वारो घर जो वायुमंडल सुठो न रखंदो त तव्हां केतिरी बि बढ़िया चीजूं वठी अचो, तव्हांखे हुन चीज तो सुख मिलंदो। अॼु ईअं ई त थिए थो न, माण्हू सोचनि था कि घर में वेही छा करो, सभु धंधो करणु चाहिनि, सभु कमाइण चाहिनि, सभु टीवी पिक्चरियूं नाटक ॾिसणु चाहिनि, जंहिंजे कारण माण्हू घर संपत्ति चीजूं हूंदे हुए बि उन्हनि खे सुख न आहे, छो जो परमात्मा जो आह्वान नथा करनि, घर में वाइब्रेशन सुठा नथा रखनि, पंहिंजी सोच सुठी नथा रखनि। सॼो ॾींहुं घर में टीवियूं, मोबाइलियूं, ये हेॾा होॾा जी ॻाल्हियूं करनि था, त भले त केतिरो बि धन लॻाए घर ठाहियो, चीजूं वठी अचो, लेकिन हुन चीजुनि सां हुन घर में माण्हुनि खे सुख नथो मिले। छो जो घर में रहण वारा सॼो ॾींहुं फालतू था सोचनि, सॼो ॾींहुं फालतू था ॻाल्हाइनि, त घर में रहण वारी जी केॾी वॾी जिम्मेवारी आहे। ऐं अगरि तव्हां ॿारनि खे प्यार सां न पालंदव, उन्हनि जी ॻाल्हियुनि खे सम्झंदव न,
उन्हनि सां सुठी रीति व्यवहार न कंदव त तव्हां ॿारनि खे बि ठीक रीति न पाले सघियो, उन्हनि सां ठीक रीति व्यवहार बि न कयो त उहो बि कुझु सिखिया न, पोइ तव्हां छा कयो? माण्हू सोचे न घर में असांखे त ॿार हिकु ॿार हिकु आत्मा केतिरो शरीर ॾिनी, केॾो वॾो कमु कयो न कि तव्हां सुठी रीति शिक्षायूं ॾियो, उन्हनि खे तव्हां सुठी रीति पालना ॾियो, उनखे सुठो इंसान ठाहियो। अॼु ॾिसो देश जे लाइ केॾो कुझु माण्हू करनि था, तव्हां पंहिंजे ॿार खे एॾो लाइक़ ठाहियो, कम से कम वो तव्हांजे लाइ त सुठो करे, सभिनि जे लाइ माण्हू चवनि था न असांजो ॿार त असांखे ई कमाए करे खाराईंदो, लेकिन ॾिसो जो माण्हू इहा ॿाहिरि लड़ाई करण लाइ या देश खे सुठो कमु करण लाइ ॿार माउ पीउ हुनखे पैदा करे पोइ देश जी रक्षा करण लाइ मोकिलंदा आहिनि, उहो बि त माउ पीउ आहिनि, उहो कीअं था मोकिलनि? कम से कम तव्हां ॿारनि खे त सेखारियो न भई तूं वॾो थींदे त असां सभिनि खे पालजां, जंहिंखे बि ज़रूरत पए, ज़रूरी थोरी माउ पीउ खे ई ज़रूरत पए, जेका बि तव्हांजे खानदान में परिवार में माण्हू आहिनि, कम से कम तव्हां ॿार खे एतिरो लाइक़ त ठाहियो कि वो पंहिंजे खानदान वारे माण्हुनि खे सुख शांति सां रखे, चलो खानदान न कम से कम तव्हांखे त सुख शांति सां रखे। एतिरो असांखे ॿार खे शिक्षा ॾेई करे लाइक़ ठाहियो, हुन सां महिनत करो। अगर तव्हां ॿार खे डांटदव मारदव ईअं ई पालदव, बोझ सम्झी करे पालदव, परेशान थी करे पालदव, पाण परेशान थी वेंदो मां ॿार खां परेशान थी वई आहियां, भले ॿार कहिड़ो बि आहे, लेकिन अगर असांजो मन शांत हूंदो न, इन समय माण्हू ॿारनि खे छो नथा पाले सघनि, छोकी माण्हुनि जी ख़ुदि जी एॾी कामनायूं आहिनि, एॾी इच्छायूं आहिनि जो हुनजे जीवन में पूरियूं न थी आहिनि, त उहो ॿिए खे कीअं पाले सघंदो? पोइ ॿार वॾो थो थिए त माउ पीउ खे छो पुछे तव्हां ॿार खे कीअं था पालो, ऐं तव्हां सोचो था कि उहो वॾो थिए ऐं तव्हांखे प्यार सां पाले, अगरि तव्हां चओ था तव्हांजा ॿार तव्हांखे प्यार सां पालनि, सुठी रीति पालनि, त तव्हां बि हुनखे सुठी एतिरी सुठी पालना ॾियो, एॾो सुठी रीति सां परवरिश ॾियो कि वो कीअं बि करे तव्हांजी अंत ताईं तव्हांजी सुठी पालना करे। त बाबा चए जो माउ पीउ जे जीवन में न ख़ुदि जे जीवन में एतिरी टेंशन आहे, हुननि जो जीवन ई मुंझियल आहे। अॼु ॾिसो ॿार जो कुझु बि पढ़ाई लिखाई एॾी माण्हुनि खे ॾिसो, अगरि तव्हां किताब खोले ॾिसो न, एॾी पढ़ाई लिखाई आहे, ईअं आहे जो ॿार पढ़ी पढ़ी न हुनजो दिमाग़ ई अलाए ॿियो भारी पढ़ाई, हुन खां पोइ घर में अचे ॿार, पोइ माउ पीउ सिक करनि, मेंटल स्ट्रेस, दिमाग़ ते ॾाढो जोर विहणो थो पए अॼुकल्ह। अॼुकल्ह दुनिया में केॾी अशांती आहे, पढ़ाई केतिरी आहे, पोइ अगरि तव्हां ॿारनि खे बि सुठी रीति ख़ुशि, चलो अगरि तव्हांजो ॿार नथो बि थो पढ़े, कम से कम हुनखे सॼे ॾींहं में असां कुझु न कुझु तो सिखे, ख़ुशि था रहे। तव्हां चए पढ़ाई न कंदो त छा कंदो? माण्हू अगरि ॿार पढ़ाई न कंदो न त हुनखे ॿियो कुझु उन ई रीति सां ॾिसंदा आहिनि, बसि पढ़ंदो न आहे त ख़राबु आहे, बसि हिन में ॿी कोई विशेषता आहे ई नथी, त पढ़ाई लिखाई नथो करे त जीअं त ख़राबु आहे, ज्यादा मार्क्स नथा अचनि त जीअं ख़राबु आहे, इहो सुठो न आहे। अहिड़ी दृष्टि ॾी वेंदी आहे माण्हुनि जी, इहा ॾाढी इहा बदिलण, इहा दृष्टि बदिलणी खपे, छोजी हर आत्मा में कोई न कोई विशेषता हूंदी आहे। अॼु माण्हू हिक ॿिए खे पढ़ाई जे हिसाब सां ई ॾिसनि था न, इहे सुठो न आहे।
अॼु माण्हू पंहिंजे कंहिंखे बि अगरि कंहिंमें कोई बि बुराई हूंदी न, हुन दृष्टि सां ॾिसंदा न त इहो सुठो न आहे। त हुन माण्हू में जो विशेषता हूंदी आहे उहो बि ढकिजी वेंदी आहे। ख़ुदि जी ग़लती न ॾिसंदा। अॼु माउ पीउ ख़ुदि जी ग़लती नथा ॾिसनि, सिर्फ़ु इहे था ॾिसनि कि असांजो ॿारु पढ़े नथो, असांजो ॿारु इहे कमु थो करे, असांजे ॿार में इहे बुरा स्वभाव संस्कार आहिनि, लेकिन उहो तव्हां छा था करो? पोइ हुन ॿार जे पुठियां ई पइजी वेंदा, हुन माण्हू जे पुठियां ई पइजी वेंदा, हुन ई दृष्टिकोण सां ॾिसंदा। त परमात्मा असांखे चवनि था कि असांखे जीवन में पंहिंजी दृष्टि खे सुठो रखणो, पंहिंजी वृत्ति खे सुठो रखो, पंहिंजा कर्म सुठा करो। अगर तव्हांखे जीवन में इज्जत, मान, प्रेम, सम्मान, स्नेह खपे न, अगर तव्हां चाहो त तव्हांजा ॿार बि तव्हांखे, नंढा वॾा सभु तव्हांखे इज्जत, मान, स्नेह, प्यार ॾियनि, त हिकु त तव्हां सभिनि जे लाइ पंहिंजी सोच सुठी रखो। पंहिंजी सोच, तव्हांजी सोच पूरे घर में फैलिजी अथव। तव्हां जंहिंजे लाइ बि सोचंदा आहियो न, हुननि वटि तव्हांजी सोच वेंदी आहे, ऐं उहो माण्हू बि तव्हांजे लाइ पोइ उहो ई सोचणु लॻी वेंदो आहे, पोइ तव्हांजो संबंध ओड़ो ई ठही वेंदो। भले तव्हां हुन माण्हू सां सुठी रीति ॻाल्हायो, लेकिन हुनखे तव्हां सां ॻाल्हाइण में मज़ो न ईंदो, छोकी तव्हांजी सोच सुठी न आहे। तव्हांजा बोल, तव्हांजा कर्म, तव्हांजी सोचण जो तरीक़ो, जेके असां वृत्ति चईंदा आहियूं, अगरि इहा सुठी हूंदी न, त तव्हां कंहिंसां ॻाल्हायो न ॻाल्हायो, माण्हू तव्हांखे एॾो सम्मान ॾींदा, एॾा मान ॾींदा, एॾी इज़त ॾींदा, एॾो स्नेह ॾींदा। छो? छोकी तव्हां जो सुठो सोचंदा आहियो न हुननि जे लाइ, उहो हुननि ताईं पहुचंदो, त उहो न चाहींदे हुए बि तव्हांखे सम्मान ॾींदा। ऐं तव्हां कंहिंजे लाइ बि बुरो सोचो न, भले तव्हां हुनजे साम्हूं नथा चओ, हुनखे नथा ॻाल्हायो, हुनखे कुझु बि नथा चओ, कंहिंखे बि नथा चओ, लेकिन तव्हांजे मन में, माण्हू जी न हिनजे मन में खोट आहे, जीअं अंदर जो कारो आहे, ॿाहिरां त केतिरो बि मिठी रीति ॻाल्हायो, मिठा ॿार, प्यारा ॿार, जो बि माण्हू चईंदा न, कई माण्हू ॿाहिरां ॾाढा मिठा हूंदा आहिनि, अंदर हिकदमि कड़वा। अंदर में तव्हांजे लाइ जीअं त माण्हू चईंदा न, ज़हर भरियल आहे, अहिड़ी बुरी भावना भरियल हूंदी, उहा माण्हुनि वटि पहुचंदी आहे। ऐं जेके उहो माण्हू बि तव्हां सां परे परे ई रहंदो, हुनखे बि तव्हां सां ॻाल्हाइण में सुठो न लॻंदो। ऐं जेको परमात्मा जो प्यारो हूंदो न, उनखे पतो हूंदो तव्हां हुनजे लाइ बुरो सोचंदा आहियो, त बि उहो दिलि में न रखंदो, उहो त बि तव्हां सां प्यार सां ॻाल्हाईंदो। हिकु त तव्हां जंहिंजे लाइ बुरो सोचंदा आहियो, हुन वटि हुनखे पतो लॻी वेंदो आहे मुंहिंजे लाइ सुठो न सोचती आहे, त उहो तव्हांजे लाइ बि ओड़ो ई सोचंदो, तव्हां सां परे परे रहंदो। ॿियो माण्हू हूंदो जो ॼाणंदो आहे कि तव्हां हुनजे लाइ बुरो सोचंदा आहियो, लेकिन ॼाणंदे हुए बि अनजान रहंदो आहे, उहो सोचंदो आहे सभु परमात्मा जा ॿार आहिनि, सभिनि जो भलो थिए, हिनजो बि भलो थिए, मां त सोचां सुठो, इहे सोचे जो सोचे हिनजो कमु, मां त हिनजे लाइ सुठो सोचे करे सुठो हिन सां करां, मां छो पंहिंजो कर्म बिगाड़ां। जीवन ॾाढो सहज आहे, अगरि तव्हां जीवन में सदा सुख शांति ख़ुशी सां रहण चाहींदा आहियो, त अॼु खां चाहे तव्हांजी माउ हुजे, पीउ हुजे, भाउ हुजे, भेण हुजे, पति पत्नी, ॿार, जो बि हुजनि, सभिनि जी आत्मा सम्झो, सभिनि सां सुठी रीति हलो। हीअं बि न सोचो इहे त मुंहिंजो भाउ आहे, मां हिनखे कुझु बि चई सघंदी आहियां, ग़लती न कजो, छोकी हुनजे शरीर में बि आत्मा आहे। अॼु माउ बाप बि उन्हनि जी आत्मा बि थकी करे चईंदी आहे हिकु बार कि तुंहिंजा ॿार थियनि न त तोखे पतो लॻई तूं असांखे एॾो तंग कयो थी। अॼु माउ पीउ बि चई थो ॾेसो, छोकी हुनजे शरीर में बि आत्मा आहे, आत्मा ते दुख ॾे न।
अॼु तव्हां माउ पीउ सोचियो हा भई मुंहिंजी माउ आहे, मां हिनखे मुंहिंजो हक़ आहे, मां हिनखे चवां थी हीअ करे ॾे, हीअ करे ॾे, हीअं ॾे, पर उहा आत्मा आहे, तव्हां हुन सां जेतिरो कमु वठंदव न हुन तव्हांखे ओतिरो ॾियणो पवंदो। पोइ अगरि तव्हां न ॾेई सघियो त उहो हिसाब किताब पर बावजूद जेतिरो तव्हां कमु ख़ुदि करे सघंदा आहियो। असां जॾहिं आत्मा ख़ुदि जो कर्म करणु सिखी वेंदी आहे, आत्मा ख़ुदि कर्म करे सघंदी आहे, असांखे जेतिरो थी सघे न कमु घटि ई वठिणो खपे। माण्हू पंहिंजो कर्म ख़ुदि करो, बोझ चढ़ंदो। अॼु माण्हू चए थो की असां त मज़ाक कई, चवंदा आहिनि की असां त भाउ भेण आहियूं न, मज़ाक हलंदी आहे, लेकिन अॼुकल्ह बाबा चए थो मज़ाक अहिड़ी करो जंहिंमें तव्हांजो बि फ़ाइदो हुनजो बि फ़ाइदो। कल्ह जो तव्हां पंहिंजी भाउ भेण सम्झी करे मज़ाक कयो ऐं हुनखे बुरो लॻी वियो त पोइ वरी तव्हांजो हिसाब किताब चढ़ी वियो न, वरी तव्हांखे उहो चुक्तो करणो पवंदो। त अहिड़ी असां हसी मज़ाक करो ई छो, हिकु त साम्हूं वारे खे बुरो बि थो लॻे, ॿियो असांखे चुक्तो बि करणो पवंदो। न ख़ुदि खे भले असांजा देहदारी संबंधी आहिनि, लेकिन ख़ुदि खे परमात्मा जो ॿार सम्झो। अगरि तव्हां सदा ख़ुदि खे परमात्मा जो ॿार सम्झंदव न, इहे सभी बि आत्मायूं आहिनि, मुंहिंजा भाउ आहिनि। चाहे देह जे संबंध सां उहे तव्हांजा माउ पीउ आहिनि, लेकिन आत्मा जे संबंध सां त असां भाउ आहियूं न। ऐं हिकु आत्मा जो जहिड़ो बि कर्म हूंदो हुन हिसाब सां हुनखे भोगना भोगणी ई पवंदी आहे, सुठी या बुरी। अॼु तव्हां कुझु बि कंहिंसां बि कंदा आहियो त हुनजो बोझ चढ़ंदो ई आहे, चाहे तव्हां पंहिंजी माउ सां करो, पीउ सां करो, भाउ सां करो, भेण सां करो, चुक्तो त करणो पवंदो, बोझ त बोझ ई हूंदो आहे न। त बाबा चवनि था कि हाणे तव्हां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि करो ऐं सदा पंहिंजी सोच बोल कर्म सुठा रखंदव न त तव्हांखे सभु माण्हू मान सम्मान इज़त कीअं ॾींदा, तव्हांखे कंहिंखां मांगणो न पवंदो कि मूंखे स्नेह ॾे, मूंखे ईअं ॾे। ऐं सदा यादि कजो, हिकु त थींदो आहे भई जीअं कंदासीं उहो मिलंदो। भई अॼु अगरि तव्हां ॿारनि सां संबंधनि सां जीअं बि हलो था न, तव्हांखे कल्ह उहो रिटर्न में ओड़ो ई मिलंदो। अॼु माण्हू माउ पीउ ॿारनि सां परेशान थी वेंदो आहे, त तव्हां अगरि वॾा थींदव त ॿार बि तव्हां सां परेशान थी वेंदा, उहो बि तव्हांखे परेशान थी करे पालंदा। हर आत्मा जो पंहिंजो पंहिंजो संस्कार स्वभाव हूंदो आहे। अॼु माण्हू हिक ॿिए सां परेशान छो थो थिए, छो जो उहो चाहे थो मां जो चाहां उहो करे, पर इहे त ग़लति आहे, तॾहिं त परेशान था थियो न। इन करे जेको जहिड़ो बि आहे हुनजे लाइ शुभभावना शुभकामना रखी उनजी सुठी विशेषताउनि खे ॾिसी करे अगरि जीवन में हलंदव त जीवन में सदा सुख शांति सां रहो। सुबुह खां राति ताईं सदा ख़ुशि रहण जे लाइ हर हिक जी विशेषता खे ॾिसो ऐं सदा ई यादि रखो मां परमात्मा जो ॿार आहियां। अच्छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। समझी भी रूहानी माता पिता बाप दादा की याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे ज्वाला योग द्वारा विश्व जे कितरे खे खत्म करण वारा विश्व परिवर्तक था। बाबा चवनि था कि ॾिसो ज्वाला स्वरूप छा थींदो आहे, जीअं ज्वाला देवी नाम न हुते हमेशा वो जलंदो ई रहंदो आहे दीपक, पर ज्वाला देवी अर्थात असांजी आत्मा में एतिरी शक्ति हुजे कि असां कंहिंखे बि ॾिसूं न उनजा बुरा स्वभाव संस्कार खत्म थी वञे। असां कहिड़ी बि आत्मा खे ॾिसूं उनजी बुराई खत्म थी वञे। पहिरियों त असांखे स्वयं जी बुराई खत्म करणी, खुद खे आत्मा समझी करे परमात्मा खे यादि करो
एतिरो सुठी रीति सां यादि करो बसि मां आत्मा ऐं मुंहिंजो बाबा। तो जॾहिं असांखे सिर्फ़ु मां आत्मा ऐं मुंहिंजो बाबा यादि ईंदो न त हुन शक्ति सां जन जन्मांतर जा पाप विकार बुराइयां आसुरी स्वभाव संस्कार सभु खत्म थींदा वेंदा। ऐं जेतिरो असां यादि कंदासीं त असां में शक्ति वधंदी वेंदी। त असां बि कंहिंखे बि ॾिसंदासीं त हुनजी आत्मा जा बि विकार बुरायूं बुरा संकल्प विकल्प व्यर्थ संकल्प विकार सभु किचिड़ो खत्म थी वेंदो। असांजी आत्मा में ॾाढो किचिड़ो आहे। जीअं तव्हां रोज़ घर जी साफ़ सफ़ाई कंदा न ईअं रोज़ पंहिंजी आत्मा जी साफ़ सफ़ाई कंदा करो। अर्थात असांजी आत्मा में जो भी विचार आहिनि बुरा फालतू विकारी जो भी बुरा स्वभाव संस्कार आहिनि हिकिड़ी त परमात्मा चई न रोज़ खुदि खे चेक करो कि मां सॼो ॾींहुं छा सोचियो छा ॻाल्हायो छा कर्म कयो। अॼु सॼो ॾींहुं मुंहिंजो स्वभाव संस्कार छा हुयो। में कोई बुरी आदत आहे त हुनखे चेक करो परमात्मा खे यादि करे सभु हुनखे ॿुधाए करे हुन शक्ति सां सभु असांजे अंदरि अॼु जो बि किचिरो आयो आत्मा मां सभिनि खे ख़तमु करे छॾियो। परमात्मा खे यादि करो हिनखे हिन सां ई फ़ाइदो आहे। किचड़े खे भस्म करो। हाणे ये कॾहिं थींदो जॾहिं असां जांचदासीं कि हा अॼु मां ईअं बुरो सोचियो बुरो ॻाल्हायो बुरो कर्म कयो अॼु मुंहिंजो इहो बुरो संस्कार आयो अॼु हीअ ॻाल्हि बुरी आई मन में हीअ ॻाल्हि बुरी आई। ये सभु असां परमात्मा खे ॿुधाए करे हुनखे यादि करे सभु किचड़े खे भस्म करे स्लोगन आज्ञाकारी वो आहे जो मनमत कर्मत सां मुक्त रही सदा श्रीमत ते हले। आज्ञाकारी वो आत्मा केरु हूंदी आहे परमात्मा की आज्ञाकारी आत्मा वो हूंदी आहे जो सदा मन मत सां असांजे मन जे हिसाब सां कोई ॻाल्हि इहे न मुंहिंजो मन ईअं चए पियो ऐं परमत सां ॿिए जी चए त बाबा चवनि था कि हाणे मन ऐं परमत सां मुक्त रहो। हाणे जो असांखे परमात्मा श्रेष्ठ मत ॾे थो न हुन मत ते हलंदा श्रीमत ते त असां परमात्मा जा आज्ञाकारी ॿार कहंदा आहियूं। त मनमत ऐं परमत ते न हलो परमात्मा खे यादि करो हुनजी ॻाल्हियुनि खे यादि करो उहो कर्म करो त तव्हां परमात्मा जा आज्ञाकारी ॿार कहंदा आहियूं। ओम शांति बाबा खे यादि करो।